नाज़रीन, ही मधेजी टाउन जे सफ़ाई अमले जी नाहालीअ जे करे शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। ही मधेजी जो मेन जेको रेलवे स्टेशन रोड आहे उन तां तरान सिटी जे वेझो जेको मीरानी महलो आहे नाके वारो, उन महले में अव्हांखे ही लाइव मनाज़िर ॾेखारियूं पिया। उन महले मां जेके गंदगी जा ढेर आहिनि, माण्हुनि जो छोटो मोटो कारोबार करणु ॾुखियो बणिजी वियो आहे। शहर जो ड्रेनेज सिस्टम अपडेट न हुअण करे नालियुनि जो बार उथलजणु मामूल बणिजी वियो आहे। नालियुनि जे उथलण जे करे गंदो पाणी रोडनि ऐं रस्तनि ते बीहजी वञे थो, जंहिं करे आसपास गुज़रंदड़ माण्हुनि खे बदबू ऐं दिक़त जेका अचे थी, पर मासूम ॿारनि तोड़े औरतुनि खे गुज़रण में ॾाढी दिक़त ऐं दुश्वारी पेश अचे थी। महलेवासियुनि टाउन चेयरमैन सरदारज़ादा नजफ़ ख़ान कमारियो खे ख़ुसूसी अपील कई आहे त टाउन जे सफ़ाई अमले जी कनमैट कई वञे ऐं उन्हनि खे पाबंद कयो वञे त उहे हर महले में पहुची करे ऐं रोज़ाना जे बुनियाद ते सफ़ाई खे यकीनी बणाइनि, तां त शहरी जेके आहिनि उहे मुश्किलात खां बची सघनि।